सिज ते 73.46 एकड़ो हाइड्रोजन मौजूद है ऐं 5500 सेंटीग्रेड टेम्परेचर मौजूद है। साथियों उनका पोइ आतार जी हिस्से का पहिरें नंबर वारो गिराई हिन जो मथा चिरो सॼो बरंदड़ गिरन सां बरंदड़ जबलन सां ढकियल आहे। सिज जो क़दर 8440 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 88 ॾींहं लॻाईंदो आहे। उनका पोइ ज़रा ही रात जो आसमान में बे नंबर ते चमकंदड़ जिस्म आहे। इन के जमीन जी भेण भी चयो वेंदो आहे। इन जो क़दर 12104 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 225 ॾींहं लॻाईंदो आहे। साथियों का पोइ धरती जंहिंमें असीं रहूं था 100 सैकड़ो आहे, जंहिंमें 70 सैकड़ो पानी आया है, 70 सैकड़ो पानी आया है, 30 सैकड़ो खुश्की आहे। हिन जो क़दर 12740 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 350 ॾींहं लॻाईंदी आहे। साथियों उनका पोइ मरीख़ ही ॻाढ़े रंग जो ॾिसण में ईंदो आहे। हिन जी तहक़ीक़ मां मालूम थियो आहे त हिन ते कंहिं वक़्त में दरिया समुंड ऐं नदियूं बि वहंदियूं हुयूं। हिन जो क़दर 6787 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरा करण में 687 ॾींहं लॻाईंदो आहे। साथियों उनका पोइ मुश्तरी शमशी निज़ाम जो वॾे में वॾो गिरह आहे। हिन जो क़दर 1,37,600 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरा करण में 11.75 साल लॻाईंदो आहे। साथियों उनका पोइ ज़ाली शमशी निज़ाम जो 2 नंबर वारो गिरह आहे। हिन के गोल दायरा थींदा आहिनि जेके दायरे ए खां दायरे जी ताईं विरहायल हूंदा आहिनि। हिन जो क़दर 12000 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 50 साल लॻाईंदो आहे। साथियों उनका पोइ यूरेनस सिज खां परे में परनि गिरहण वारो 2 नंबर गिरह आहे। हिन जो क़दर 51820 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 84 साल लॻाईंदो आहे। साथियों उनका पोइ आखिरी गिरह नेपच्यून सां तमाम घणो परे आहे। हिन जा चौधारी 25 चंड मौजूद आहिनि। हिन जो क़दर 49500 किलोमीटर आहे। सिज के एक चक्कर पूरो करण में 164.75 साल लॻाईंदो आहे।